अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां आहियां फराशा। सब खबे रहे हिकु नज़र हेडलाइन ते। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई खे अल शिफा अस्पताल मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट चयो आहे त ईंदड़ ॿुधणी ताईं बानी पीटीआई अस्पताल में रहंदो। मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। बानी पीटीआई जी भेण डॉक्टर उज़मा ऐं ज़ाती डॉक्टर मौजूद हूंदा। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुक्म में चयो आहे त बानी पीटीआई खे सख्त सिक्योरिटी में अस्पताल मुंतकिल कयो वञे। अस्पताल जे ॿाहिरां अमन अमान जी सूरत-हाल मुतासिर न थियणु घुर्जे। बानी पीटीआई जे इलाज ते का बि सियासत न थियणु घुर्जे। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं 9 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन रद्दुल फितना 3 तहत ज़ियारत हरनाई ऐं सोराब में ॻुझी इतला ते ऑपरेशन सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ऑपरेशन में 9 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, बारूदी मवाद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। हुर्मुज़ वारे लंघ में जहाज़ मथां मिसाइल हमिलो, जानी नुक़सान जो ख़दशो। बरतानवी मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन मूजिबि हुर्मुज़ मां ॿाहिरि वेंदड़ जहाज़ खे नामालूम तरफ़ खां निशानो बणायो वियो। जहाज़ जे इंजण ऐं अमले जे मुतासिर थियण जा इत्तला आहिनि। ओमानी कोस्ट गार्ड मदद फराहम करे रहिया आहिनि। शिपिंग डेटा मूजिबि हुर्मुज़ वारे लंघ में जहाज़नि जी अचवञ सुस्त रफ़्तारीअ जो शिकार आहे। अमेरिका जा स्ट्रेटेजिक तवानाई ज़ख़ीरा 44 सालनि जे घटि तरीन सतह ते पहुची विया। अमेरिका जी तवानाई वारे खाते मूजिबि गुज़िरियल हफ़्ते वधीक 53 लख बैरल तेल जारी कयो वियो, जंहिं बाद अमेरिका वटि सिर्फ़ 29 करोड़ 34 लख बैरल कचो तेल मौजूदु आहे, जेको 1982 खां हिन वक़्त ताईं घटि तरीन ज़ख़ीरो आहे। आलमी मंडीअ में तेल जी क़ीमतुनि में वाध जो रुझान। ब्रेंट क्रूड ऑयल $91 फ़ी बैरल खां वधी वियो। वेस्ट टेक्सास जा $85 फ़ी बैरल ऐं मुरबन ऑयल जा $98 फ़ी बैरल में सौदा। मोहब्बत वेझो सियाल धुरनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो, नौजवान क़तल। ॻोठ रोशन सियाल जे धुरनि में झेड़ो, फायरिंग में 34 वरनि जो सदाकत सियाल मारिजी वियो। वारसन जो चवणु आहे त मुखालिफ़ धुर जे हथियारबंदनि घर ते हमिलो करे नौजवान खे क़तल कयो आहे। कातिल जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। लखी गुलाम शाह में बदअमनीअ ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल, शहरी रोडनि ते निकिरी आया। वापारी बिरादरी जे सर ते कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि। एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो। अॻवाननि चयो आहे त शहर ऐं भरपासे बदअमनी चोट चढ़ी वई आहे, केर बि महफ़ूज़ नाहे। गुज़िरियल राति विच शहर में दुकानदार कलीमुल्ला मेमण खे हथियारबंदनि फुर मज़ामत ते गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा रहिया त पोइ शहर जो कारोबार तबाह थी वेंदो। नोटिस वठी जल्द अमन बहाल करायो वञे।